माया सारिशपुटो तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द ग्रेट शो सां गॾु। जी हाँ वीवर, द ग्रेट शो में काफ़ी सारियूं असां ॻाल्हियूं कंदियूं आहियूं ऐं हिकु ॻाल्हि अॼु इहा पई हले त मोहब्बत ॾे मोहब्बत वटि, मोहब्बत में मज़ो आहे। बिल्कुलु ईअं ई मोहब्बत में मज़ो आहे। मोहब्बत जी ॻाल्हि हूंदी आहे या मोहब्बत या दिलि में हिकु ख़ुशी हूंदी आहे त थधियूं थधियूं हवाऊं बि वणंदियूं आहिनि। जे दिलि में ख़ुशी हूंदी आहे, मोहब्बत हूंदी आहे त ज़मीन जी उथंदड़ जेका मिटीअ जी ख़ुशबू आहे उहा बि वणंदी आहे। जे मोहब्बत जी ॻाल्हि कजे त जॾहिं पखियुनि जा आवाज़ हूंदा आहिनि उहे बि असांखे वणंदा आहिनि। मोहब्बत जी ॻाल्हि कजे त कोयल जा आवाज़ असांखे बेहद सुकून पहुचाईंदा आहिनि। कोयल जे आवाज़ ते यादि आयो त जॾहिं बारिशूं थींदियूं आहिनि त कोयल जो आवाज़ असां घणो ॿुधंदा आहियूं। ख़ासि करे सुबुह जे पहिरें पहर में कोयल जो आवाज़, कावनि जा आवाज़ ऐं कबूतरनि जा काफ़ी अहिड़ा पखी आहिनि जिन जा आवाज़ ॿुधंदा आहियूं ऐं दिलि खे सुकून मिलंदो आहे ऐं कननि खे हिकु राहत मिलंदी आहे। ईअं ई अॼु असां बि ॻाल्हि था कयूं बारिश जे हवाले सां, बरसाति जे हवाले सां, मींहं जे हवाले सां। मींहुं जॾहिं पवंदो आहे त मिटीअ जी ख़ुशबू उथंदी आहे ऐं उन टाइम उहो बरसाति जूं पहिरियूं बूंदियूं असांखे ॾाढो सुकून पहुचाईंदियूं आहिनि, मज़ो ईंदो आहे। ऐं उन्हनि सां गॾु जॾहिं थधी थधी हीर घुलंदी आहे त अञा वधीक असांजो मूड ख़ुशगवार थी वेंदो आहे। ईअं ई ॻाल्हि आहे अॼु बारिश जे हवाले सां। बारिश जे हवाले सां तव्हां सभिनी सां मां ॻाल्हाईंदसि त बारिश जे हवाले सां ॿुधायो किथे किथे बारिश पई आहे उहो तव्हां मूंखे ॿुधायो। किथे किथे मींहुं वसियो आहे या किथे किथे अलाह पाक जी रहमत वसी आहे, छो जो कराची में त मौसम लॻो पियो आहे मॉनसून जो, बारिश जो। ऐं इन बारिश जे मौसम में जॾहिं असां ॿाहिरि निकिरंदा आहियूं ऐं ख़ूबसूरत हवा, थधी थधी हवा असांखे जॾहिं छुहंदी आहे त केतिरो न मज़ो ईंदो आहे, केतिरो न सुकून मिलंदो आहे। ऐं उन सां गॾु जॾहिं कोयल जी आवाज़ हूंदी आहे त कोयल सां ई ॻाल्हाईंदासीं ऐं इहो ई ॻाल्हाईंदासीं त बारिश थींदी आहे त जॾहिं सावक बि वसी वेंदी आहे पूरे ज़मीन ते। नंढी नंढी वण साफ़ थी वेंदा आहिनि, पहाड़नि ते नंढा नंढा सावा हिकिड़ा पता, हिकिड़ा पौधा फुटणु शुरू थींदा आहिनि या ज़मीन में हिकिड़ी नंढियूं नंढियूं हिकिड़ी अहिड़ी शयूं आहिनि जेके अहिड़ा पौधा आहिनि जेके फुटणु शुरू थींदा आहिनि। त हर शइ में कुझु न कुझु अलाह पाक जो हिकु राज़ आहे लिकियलु। अचो उन्हनि राज़नि ते ॻाल्हाईंदासीं, अलाह पाक जी नेमतुनि ते ॻाल्हाईंदासीं। अलाह पाक जेका असांखे नेमत ॾिनी आहे बारिश जी, केतिरी न गर्मी हुई, इन गर्मीअ में बारिश कीअं थी। जी कॉल आहे दुबई मां, ॾिसूं त केरु आहे हिन सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां हयात बिरामणी दुबई खां। जी अदा हयात, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह दी। ॿियो हाल अहवाल अदा तव्हांजे दुबई कीअं आहे? दुबई सही आहे, अञा गर्मी आहे हिते, बारिश कान्हे का। तव्हां वटि बारिश न आहे? असां वटि अदा बारिश आहे। थोरो रीस अचेव थी तव्हांखे? ॾाढी ॾाढी रीस अचे थी न तव्हांखे? मां इहो ई थी चाहियां भई कोई असांखां रीस करे। इंशाल्लाह अंदा, इंशाल्लाह दुबई में बि बारिश थींदी, पर मां चाहियां थी थोरो तव्हां तड़पो। अदा उहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते सही आहे, उते भले बारिश थिए पर जॾहिं सिंध में बारिश थींदी आहे न उन जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त, मतलब तव्हांजा घर वारा एंजॉय था कनि? ॾाढो ॾाढो एंजॉय था कनि। अदा जॾहिं तव्हां नंढा हुयो ऐं बारिश थींदी हुई त तव्हां कहिड़ियूं शयूं कंदा हुयो, कहिड़ियूं मतिलबु पाणीअ में ॿाहिरि बारिश में निकिरंदा हुयो या उन बारिश खे, उन मींहं खे तव्हां कीअं एंजॉय कंदा हुयो, थोरो ॿुधायो। मींहं में ॾाढी ख़ुशी थींदी आहे दी। अदा मींहं में ख़ुशी त थींदी आहे, मतिलबु मां हूंदी हुयसि न, मां त चोरी चोरी निकिरी वेंदी हुयसि। पोइ मटी बि हूंदी, किचड़ हूंदी, जंहिंमें मिटीअ जो घर ठाहींदा हुआसीं या बारिश थींदी या शाम जे टाइम में घर वेंदा हुआसीं त ताहिरी ठाहींदा हुया घर वारा, पकोड़ा ठाहींदा आहिनि शाम जे टाइम में। तव्हां छा कंदा हुयो? असां तारी तारी ठाहींदा हुआसीं दी। अच्छा, मतिलबु तव्हां रोल न हुयो? मां त ॾाढो रोलंदी हुयसि। हिते बि कॾहिं बरसाति पवे थी छा त पोइ तारी ठाहींदा आहियूं असां। अच्छा चलो सही आहे। अदा मूंखे इहो ॿुधायो, कोयल जो आवाज़ कॾहिं तव्हां ॿुधो आहे? कोयल जो? हा दी। अदा थोरो ॿुधायो त कोयल कीअं पंहिंजी ॿोली जेका आहे ॿोलींदी आहे, आवाज़ कढंदी आहे? अदा मज़ो न आयो।
अति बस जेको आयो असन जेको हाल हो। चलो सही है त कंहिंजा नाला खणणु चाहियो या मैसेज कोई ॾियणु चाहियो? नाला खण मां मुंहिंजा दुबई में दोस्त आहिनि मुराद ब्राह्मणी, राही जी। अली हसन ब्राह्मणी, शाहनवाज ब्राह्मणी, रज़ा मोहम्मद ब्राह्मणी, छुटल ब्राह्मणी। मुंहिंजा पाकिस्तान में छोकिरा आहिनि आकाश ब्राह्मणी, इशफाक ब्राह्मणी। अञा 2-3 रहियल हूंदा आसपास में? न दीना रहियल बस। जो कोठाला खैर कंदो दी महिरबानी वॾी महिरबानी प्यारा भाउ, पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर, हे हुई अदा जूं प्यारी प्यारी ॻाल्हियूं जेके मां उन्हनि खे चिड़ायां बि पई, तंग बि कयां पई। तंग करणु घुरिजे, बिकॉज़ ॾिसो न, मोहब्बत बि हूंदी आहे अल्फाज़नि में। भेनरुनि भाइरनि जो हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे। जॾहिं भाइर पंहिंजी भेनरुनि खे तंग कंदा आहिनि, उन्हनि जी चोटी पटींदा आहिनि, रए खे तंग कंदा आहिनि, या असां कोई कमु कंदा आहियूं असांखे तंग कंदा आहिनि, त चिड़ ईंदी आहे। पर हिन जो मतिलबु इहो न आहे त उन्हनि जी मोहब्बत न आहे हिक ॿिए सां, उन्हनि जी हिकु इज़त न आहे हिक ॿिए जे दिलि में। पर असां अॼु इहो ई डिसाइड कयो आहे, ईअं ई मां तव्हां सभिनी खे तंग बि कंदी रहंदसि, तंग थिजो ऐं जवाबु बि ॾिजो। थी सघे मूंखे बि तंग कयो तव्हां, पर को मसइलो न आहे, तव्हां मुंहिंजो भाइर आहियो, तव्हांजे लाइ इज़त आहे। पर अॼु असां इहो ॾिसंदासीं त कोयल जो आवाज़ु केरु थो सुठो कढे। कोयल जो आवाज़ु सुठो कढी ॾेखारे, छो जो हिन जो कनेक्शन बारिश सां आहे। जॾहिं बारिश न आहे थींदी त कोयल अलाह पाक सां ऐं कलाम कंदी आहे ऐं उहो आवाज़ु कढंदी आहे। असांजे कननि ताईं त इहो आवाज़ु ईंदो आहे कोयल जो, पर उहो उनजो हिकिड़ो पंहिंजी ॿोली हूंदी आहे। ख़ुदा पाक खां उहा दुआऊं घुरंदी आहे त रहमत जूं फुड़ियूं जेके आहिनि उन वटि पवनि, मींहुं वसे, बारिश थिए ऐं उहो सुकून में अचे। घणी शयूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि जेके असां ॻाल्हाईंदासीं। नंढपण जूं ॻाल्हियूं ॻाल्हाईंदासीं। नंढपण में जॾहिं बारिश थींदी त तॾहिं असां छा कंदा हुआसीं? तॾहिं ताहिरी या सम टाइम असां हाणे कराची में ईअं ई हूंदो आहे त असां शाम जे टाइम जॾहिं बारिश जो मौसम आहे, घणो करे घर में पकोड़ा पाण ठाहींदा आहियूं, चांहि हूंदी आहे, मतिलबु बहरहाल इंजॉय कंदा आहियूं बेहद। ऐं छित ते वञी वेहंदा आहियूं या ॿाहिरि निकिरंदा आहियूं, आउटिंग कंदा आहियूं, त हिकु कुदरत जे तरफ़ां असांखे हिकिड़ो तोहफ़ो मिलियल आहे। उन तोहफ़े खे तव्हां कीअं गुज़ारींदा आहियो? कुझु पंहिंजे बारे में ॿुधायो, कुझु मूंखां पुछो, कुझु ज़फ़र भाई खां बि पुछी वठंदासीं, भला वीचारो वेठो आहे उन खां बि पुछी वठंदासीं। ऐं कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु आहियो? किथां ॻाल्हायो था? नालो छा आहे तव्हांजो? कैसे? ठीक ठाक, खैर खैरियत? जी जी। और नया ताज़ा क्या हाल वाला? तमाम ज़बरदस्त आप लोगों का प्रोग्राम, वेरी नाइस। थैंक यू सो मच। और आपको प्रोग्राम अच्छा लग रहा है तो आपको टॉपिक भी पता होगा। जी, कोयल का आवाज़ आप लोग टॉपिक रखा। और दूसरा बात है, बारिश हुआ तो हम बहुत खुश है। पाकिस्तान में बारिश होता है तो थर का इलाका जो है ना तमाम जबरदस्त ग्रीन हो जाता है, हरा वाली होता है, सब चीज होता है। ओके, मतलब बारिश आपको बहुत पसंद है? जी जी, जिधर भी हो साल कंट्री में बारिश तो एक अल्लाह का रहमत है। जो बारिश का अगर पानी आप लोग थोड़ा पिएगा तो और रहमत है। अच्छा, ये मुझे बताइए कि आप बचपन में बारिश के मौसम को आप किस तरह से एंजॉय करते थे? बस एंजॉय जबरदस्त करते, जैसे ईद होता है वैसे ही। कैसे, बता दें। जी, गरम गरम तहरी बनाता है, कभी पुल्ला बनाता है, बिरयानी बनाता है, पकोड़े बनाता है, सब चीज बनाता है। एंजॉय करने का बारिश का मकसद है एंजॉय। बिल्कुल, मैं तो मिट्टी से घर बनाती थी। जी, मैं तो मिट्टी में खेलती थी, मिट्टी से घर बनाती थी। जी, मिट्टी तो पाकिस्तान में ना, दुबई में तो रमल है बाजी। हाँ, तो यहाँ पर पाकिस्तान में भी तो रह चुके होंगे ना आप? जी जी, हम तो पाकिस्तान में मिट्टी से ना भैंस बनाता था, गाय बनाता था मिट्टी से। अच्छा जी जी। अच्छा, वो मिट्टी के जो बॉल बनाकर आप एक दूसरे को मारते थे, मिट्टी ऐसे जो कीचड़ होता था? वो तो बचपन में खेलता था, ये तो काम बचपन में करता था, खेलता था। बारिश अच्छा, में बहुत मजा आता था। जी। अच्छा, कभी आपने बचपन में एक दूसरे को अंडे मारे हैं? नहीं, जफर भाई मारता था जिंदगी में किसी को। अच्छा, जफर भाई ने बहुत जुल्म किए बचपन में, बहुत गुनाह किए। अच्छा ठीक है, आप बताएं कैसे हैं आप? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक का करम। चलिए ठीक है। किसी कोयल की आवाज आप सुना सकते हैं हमें? आप मेरे को पहचाना? जी, आप मेरे को पहचाना या नहीं? नहीं, मैंने नहीं पहचाना। ये तो हमारा भाई बोलता है, ये तो हमारा मीर मुगारी बोलता है सर। आप क्या कहाँ छुपे हुए हो?
ये तो हमारा वाला खुश आयो तबीयत सही अथव? अदा मां ठीकु आहियां, तव्हांखे सुञाणे वियसि अदा। न ज़फ़र भाउ थोड़ी ॿुधायो तव्हांखे। तो चीटिंग हलंदी आहे न, भाउ कंहिंजो आहे? भाउ मुंहिंजो चीटिंग न कराईंदो मूंखे ॼण। इहो ॻाल्हि सही आहे। ॿियो वधीक ख़ैर तमामु ज़बरदस्त टॉपिक रखियो माशाल्लाह। ॿ ॾींहं कल बि लाइफ न हुयो, ॿुधाई असां कोई चए लाइफ अदा हिकिड़ो मां सवाल पंहिंजी तरफ़ां तव्हांखां पुछां, अदा मीर मुगेरी, हिकिड़ो सवाल मां तव्हांखां पंहिंजी तरफ़ां पुछां, बारिश में ॿार रुलण जे करे कॾहिं तव्हांखे मार पई घरां? न न कॾहिं बि न। मूंखे त एॾी मार मिली आहे। असां घर जा दादला हुयासीं तंहिंजे करे थी। मां अहिड़ी लाडली हूंदी हुयमि पर दड़का एॾा खाईंदी हुयसि, मार ॾाढी खाधी आहे मां। बहरहाल अदा नाला कोयल जो आवाज़ त ॿुधायो। कोयल आहे या कोयल जी धीउ आहे? चलो अदा, थैंक यू सो मच, पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखिजो। जी वीवर घणी कचहरियूं कयूं, अञा कचहरियूं करणियूं आहिनि तव्हां सां, पर मां तव्हां सां घणियूं ॻाल्हियूं करणु थी चाहियां, पर मां चाहियां थी छो न बारिश जो मौसम हले थो त बारिश जे टाइप जो कोई सॉन्ग छो न असां प्ले कयूं। हिकिड़ो सॉन्ग त प्ले कयूं, ट्रैक आहे बरसात, उनखे तव्हां बि इंजॉय कयो, मां बि इंजॉय कयां थी, ऐं ॾिसंदा रहो द ग्रेट शो। बरसात जी बिन मिटी, बरसात जी बिन मिटी, जंहिंजे हुगावते मची तोसां मिलण जी आरज़ू, कोन्हो वेसाह थी फुटी। बरसात जी जंहिंजे हुगावते मची तोसां मिलण जी आरज़ू, कोन्हो वेसाह थी
पहुची वियासीं। तव्हां सॉन्ग ॿुधो बरसात मंज़ूर सखीरानी जे ख़ूबसूरत आवाज़ में ऐं बेहद ख़ूबसूरत मॉडल हुई एंड शी वॉज उहे हिन दुनिया में हिन टाइम न आहे। उन्हनि जी लास्ट ईयर उन्हनि जी डेथ थी वई हुई। सो बट उहो उन्हनि जूं यादूं असां वटि क़ैद आहिनि जेके असां तव्हांजे साम्हूं प्ले कयूंसीं। ऐं उन खां अलावा नवीद हिकिड़ो मॉडल हुयो जेको बहितरीनु आर्टिस्ट रही चुको आहे, बहितरीनु एक्टर आहे, बहितरीनु मॉडल रही चुको आहे, जिन परफॉर्मेंस ॾेखारी तव्हां ॾिठी, तव्हां एंजॉय कयो हूंदो। ऐं हुयो सॉन्ग बरसात जे हवाले सां। बरसात जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। खोड़ सारियूं कचहरियूं तव्हां सभिनी सां करणियूं आहिनि, नंढपण जूं यादूं असांखे ताज़ियूं करणियूं आहिनि ऐं उन खां अलावा काफ़ी सारी सीक्रेट शयूं आहिनि जेके हिक ॿिए जूं असांखे शेयर करणियूं आहिनि। ज़रूरु शेयर कंदासीं, ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो सभिनी जो फीडबैक तमामु ज़रूरी आहे असांजे लाइ ऐं तमामु घणी अहमियत रखंदो आहे तव्हांजो फीडबैक, छो जो सिंध टीवी असां सभिनीनि खे रेस्पेक्ट ॾींदी आहे। असांजो बि कमु आहे तव्हांखे रेस्पेक्ट ॾियणु, तव्हांजो ख़्यालु रखणु, पर एहतियात तमामु ज़रूरी आहे। बारिश खे इंजॉय बिल्कुलु कयो। बारिश में कुझु शयूं अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि जेके ख़तरनाक हूंदियूं आहिनि। बारिश में तव्हां जेके बिजली जा बोर्ड आहिनि उन्हनि जी तरफ़ न वञो, स्विच जे तरफ़ न वञो ऐं बारिश में एहतियात ज़रूरी आहे। कल्ह तव्हां ॾिठो हूंदो, कल्ह मुंहिंजो प्रोग्राम रिपीट थियो हुयो। कुझु हिकिड़ो प्रॉब्लम थी वियो हुयो, उहो इहो हुयो त DH जी तरफ़ कुझु जेके लाइटूं आहिनि, बिजली तारूं आहिनि, उहे किरी पयूं हुयूं ऐं बारिश जो पाणी एतिरो बेहद थी वियो हुयो जो मां जे रस्ते खां बि निकिरां पई उते पुलिस वारनि बिल्कुलु बि उन्हनि जॻहियुनि खे सील करे छॾियो हुयो। मूंखे सिर्फ़ु ॿाहिरि निकिरण जो रस्तो न पियो मिले त मां ऑफिस ताईं पहुचां, छो जो बारिश में काफ़ी सारी शयूं आहिनि जेके थींदियूं आहिनि ऐं मसला मसाइल हूंदा आहिनि बारिश में। त एहतियात कयो, एहतियात तमामु ज़रूरी आहे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, पंहिंजे घर वारनि जो ऐं सभिनीनि खे एहतियात लाज़मी आहे। मां एहतियात जी इन करे ॻाल्हि कयां पई, जीअं कल्ह मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो हादसो थियो जीअं थियो ऐं मां उतां निकिरी न सघियसि, एॾी रेडी थियल बिल्कुलु, ऐं मां सिंध टीवी ते न पहुची सघियसि एंड ताईं। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी सात कॉलोनी कंबरगांव इस्तेमाल चनाव लाइ गोपाल तो ॻाल्हायां। वेलकम अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत अदी मालिक साईं जा एहसान। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो बारिश कीअं पई थिए? तव्हां वटि थी आहे? मींहुं वसियो आहे? कंबर में पर हवायूं माशाल्लाह बहितरीन, ॾाढो मज़ो अची रहियो आहे असांखे। वाह वाह, ज़बरदस्त। ऐं मिटीअ जी ख़ुशबू केतिरी न ख़ूबसूरत हूंदी आहे। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु। कराची में तो ज़्यादा बारिश थी आहे। बिल्कुलु, ऐं कराची में बेहद बारिश थी हुई कल्ह। अॼु बि बिल्कुलु मौसम अहिड़ो लॻो पियो आहे, बारिश सां बिल्कुलु भरियल आहे। मे बि राति जो बारिश थिए अॼु। ऐं उन खां अलावा अदा एहतियात जे हवाले सां छा ॿुधाइणु चाहींदो बारिश में? जी एहतियात जे हवाले सां गप में घुमण में घुरिजे ज़्यादा, माना कपिड़ा ख़राब थींदा आहिनि। असां कंदा नंढे लाइ माण्हू घुमी रहंदो बरसात में। ओके, तव्हां घुमंदा रहंदा आहियो या मतिलबु रुलंदा रहंदा आहियो, घुमंदा रहंदा आहियो? बरसात में नंढे लाइ रुलंदा हुयो या घुमंदा हुयो? ॿिन्हिनि में थोरो फ़र्क़ु आहे न? ॿिन्हिनि में थोरो फ़र्क़ु आहे न? हिकु रुलण में फ़र्क़ु आहे, ॿियो घुमण में फ़र्क़ु आहे। न अॼु असां डांस एंजॉय कंदा हुआसीं, मज़ो कंदा हुआसीं। अच्छा, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, बारिश में कोयल जा आवाज़ घणा ॿुधजण में ईंदा आहिनि? पोइ तव्हांखे ईंदो आहे आवाज़? प्यारा प्यारा आवाज़ सुबुह जो ॿुधंदा आहियूं, ॾाढो सुठो लॻंदो आहे। पोइ कुझु ॿुधायो न असांखे बि, कोयल जो आवाज़ कीअं हूंदो आहे? न ईंदो। अदा न ॿुधायो, अदा न ॿुधायो। मां खिलणु चाहियां थी, अदा तव्हां मूंखे खिलायो। ॿुधायो तव्हां। इहो कोयल जो हुयो। चलो ठीकु आहे, अदा गानो ॿुधायो मूंखे तव्हां। गानो ॿुधायो। तोखे विसारे न मां सघां थो, तुंहिंजो हवाउनि खां पियो पुछां थो, मां पियो पुछां थो। बस विसरी वियो। विसरी वियो। चलो ठीकु आहे अदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, वॾी महिरबानी। इहो कमु ॾाढो ख़राबु थींदो आहे। इहो सेम ई शइ मूं में बि आहे।
मतलब मां कुछ ॻाल्हाइण चाहींदमि, ॻाल्हाईंदे मां जो मां ॻाल्हायां छा पई मूंखां विसरी वेंदो आहे। मूंखे ॾाढो इहा शइ थींदी आहे। गानो बि हा वर्ड इन अचनि था, पूरा था अचनि, जॾहिं ॻाईंदमि जो ही ज़बान ते छो नथो अचे थो मूंखे सॉन्ग ज़बान ते छो नथो अचे। इहो अक्सर थींदो आहे, या अक्सर ईअं थींदो आहे काई शइ साम्हूं पई हूंदी आहे, पूरो घर ॻोल्हे वेहंदा आहियूं पर उहा शइ मिलंदी न आहे, ऐं जॾहिं हुनजी ज़रूरत न हूंदी आहे पोइ मिली वेंदी आहे। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, भेण छा हाल आहे? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? शुक्र आहे मुंहिंजी भेण। किथां कॉल कई आहे, तव्हांजो नालो छा आहे? जेरी में नालो शेरखान भटे जबल मां थो ॻाल्हायां। अच्छा, बारिश थी आहे तव्हां वटि? जेरी बिल्कुलु थी आहे। हा, केतिरी थी आहे? इलाही थी आहे जी। इलाही थी आहे? बूंदियूं घणियूं न हुयव छा? नारिया असांजे पहाड़ी इलाइक़ो में अंदाज़नि सां भला घणा बूंदियूं घणियूं किरियूं हूंदियूं? छा जो जेका बारिश जी बूंदा थींदी आहे न, बूंद किरंदी आहे न बारिश जी, शॉवर जेको हूंदो आहे, उहो अंदाज़नि केतिरियूं बूंदियूं हूंदियूं इहो ॿुधायो। असां नदी मां जेके असां चवंदा सिंधी में बंड तलाउ उहे असां फुल थिया आहिनि जीअं असां। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। अदा बारिश जॾहिं थींदी आहे तॾहिं दिलि में कहिड़ो गानो ईंदो आहे चवण में? कोई अहिड़ो अल्फाज़ ईंदा आहिनि न अचानक सां त बारिश थी थिए त हे गानो ॿुधूं या गुनगुनायूं? तव्हांजे दिलि में कहिड़ो गानो आहे जंहिं टाइम बारिश ॿुधो? अच्छा, चलो भला इहो ॿुधायो, कोयल जी आवाज़ मूंखे ॿुधायो, तव्हांजी सुरीली आवाज़ जी ॿुधण थी चाहियां, कोयल जी आवाज़। मुंहिंजी भेण कोयल आवाज़ कोन थो अचे थी। अदा कोयल कीअं कंदी आहे उहो ॿुधायो। असां कॾहिं कोयल ॾिठी न ॿुधी आहे, असां जबल में न ॾिठी आहे न ॿुधो। भला शींहं जी आवाज़ ॿुधायो। जी, शींहं जी आवाज़ ॿुधायो। शींहं मुंहिंजी भेण कोन थो अचे। हा, भला मेंह जी आवाज़ ॿुधायो। अधो ई भॼी वियो। मतिलबु अधो थो चए न कोयल ॾिठी आहे न कॾहिं ॿुधी आहे। इहो त हिकु मतिलबु सोचे बि नथी वञी सघे। बहरहाल ख़ैर आहे, त तव्हांजी कॉल लॻी वई, तव्हांखे मुबारक हुजे, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। जी इहे त मुंहिंजा प्यारा प्यारा भाउर आहिनि। असांजे सिंध जे कुंड कुर्श में जेके मोहबत वसियल आहे असांजे सिंधनि में आहे, ऐं अलाह पाक असां सभिनी सिंधियुनि खे एॾो मोहबती ठाहियो आहे, एतिरो प्यारु कंदड़ इज़त कंदड़ ठाहियो आहे। असांजी ज़बान में बि हिकु अहिड़ी मिठास रखी आहे जो दुनिया जे कंहिं बि हिसे में वञूं, जॾहिं असां पंहिंजी आवाज़ ॿुधाईंदा आहियूं या ॻाल्हाइणु चाहींदो त हर इंसानु असांजी आवाज़ सिखणु चाहींदो आहे, असांजी लैंग्वेज ॿुधणु चाहींदो आहे। त असांजी लैंग्वेज में आई एतिरी मोहबत ऐं एतिरी ख़ूबसूरत धरती आहे सिंध धरती। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, खैरियत ठीक है? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा सर करम मालिक जा, तव्हां ख़ुशि हो? ठीक आहे अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। कॉल किथां कई आहे तव्हां ऐं तव्हांजो नालो छा आहे? जैकबाबाद खां इमदाद अली पयार। जी अदा इमदाद, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु। जैकबाबाद में बारिश थी आहे? जैकबाबाद में बारिश थी पर गर्मी घणी आहे। गर्मी घणी आहे मतलब बारिश जो कमु न हलंदो? न बारिश गर्मी आहे असां वटि 52 सेंटीग्रेड। अच्छा अदा, बारिश में एहतियात कहिड़ो करणु घुरिजे? जी, बारिश में कहिड़ो एहतियात करणु घुरिजे? बारिश असां त चवंदा बारिश ते असां को एंजॉय कयूं, असां त बारिश खपे। अच्छा अच्छा, चलो सही आहे। पहिरियों टीवी जो वॉल्यूम त घटि कयो, तव्हांजे आवाज़ मुंहिंजो आवाज़ वापसि पियो अचे। जी जी जी। अदो चए थो एहतियात वेहतियात की छॾियो, एंजॉय कयो। अदा जी, गानो ॿुधायो न भला कोई। गाना मूंखे खपे न गाना। भला कोयल जो आवाज़ ॿुधायो। ये आवाज़ पखियुनि जा असांखे भला शींहं जो आवाज़ ॿुधायो। पंहिंजो शींहं जो तव्हांजो त ॿुधां थी न हिकु। अदा थैंक यू सो मच, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। तव्हां टीवी जो वॉल्यूम घटि न कयो। जी ज़फ़र भाई। जी वीवे, मां चाहियां थी तव्हां एहतियात कयो, एहतियात करणु घुरिजे। ऐं कॉल बि मौजूदु आहे, ॾिसूं था उन्हनि। ओके सॉन्ग कॉल बि अटेंड कंदासीं, मां ज़रूरु अटेंड कंदमि। तव्हांजो फीडबैक तमामु ज़रूरी आहे इन ई ख़ुशीअ में त बारिश थी रही आहे। बारिश में दिलि ख़ुशि हूंदी आहे, ऐं दिलि ख़ुशि आहे त मां चाहियां थी तव्हांखे मां हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक ॿुधायां। जी वीवर, तव्हां बि इंजॉय कयो, मां बि इंजॉय थी कयां। ऐं
ॾिसंदा रहो द ग्रेट शो। बादलियो क्यों बरसे गाजड़ला क्या गरजे। बादलियो क्यों बरसे गाजड़ला क्या गरजे। मुल्क मोराणे मोहर ते बादलियो क्यों बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो बरसे। बादलियो क्यों बरसे गाजड़ला क्या गरजे। मुल्क मोराणे मोहर ते बादलियो क्यों बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो क्यों बरसे। सजे साथी से तकिया भिटा थे उग से। सीमा सजे साथी से तकिया भिटा थे उग से। मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो बरसे। बादलियो क्यों बरसे गाजड़ला प्या गरजे। मुल्क मोराणे मोहर ते बादलियो क्यों बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो क्यों बरसे। मगर चढ़े मोरीड़ा बोले भेड़ के भेड़ रमे। मगर चढ़े मोरीड़ा बोले भेड़ के भेड़ रमे। मुल्क मोराणे मोहर ते बादलियो क्यों बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो क्यों बरसे। बादलियो क्यों बरसे गाजड़ला क्या गरजे। मुल्क मोराणे मोहर ते बादलियो क्यों बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो क्यों बरसे। बादलियो क्यों बरसे गाजड़ला क्या गरजे। मुल्क मोराणे मोहर ते बादलियो क्यों बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो क्यों बरसे। हर मुल्क मोराणे मोहर ते बादलियो क्यों बरसे। हर देश डाडाणे अपने मथे बादलियो क्यों बरसे। वेलकम बैक व्यूअर्स। वापस अची वियासीं। ख़ूबसूरत सॉन्ग तमामु तो एंजॉय कयो तो मां भी तव्हां सां गॾु एंजॉय पई कयां। सो मच झगड़ो सभिनी सां थींदो आहे। मसलो इहो हूंदो आहे इंसान जॾहिं झगड़ो करे वञे न
त 5-10 मिंटनि खां पोइ सही थी वञो। जेका दिलि में ॻाल्हि हुजे कढी छॾियो, भले जहिड़ो थी वञे, पर 10 मिंटनि खां पोइ तव्हां ईज़ी थी वञो ऐं उन्हनि सां उहो ई ॻाल्हायो जीअं तव्हां हुयो। छो जो मुंहिंजी आदत ईअं आहे, मां झड़ो कंदी आहियां साम्हूं 5 मिंटनि खां पोइ वरी ओके हूंदी आहे, वरी उहो ई खिलंदी आहियां, ॻाल्हाईंदी आहियां। छो जो मां पंहिंजे दिलि में बोझ न आहे रखी सघंदी। दिलि ख़ुदा जो घरु आहे, हुनखे ख़ुदा जो घरु रहणु ॾियो, उन में ॿियूं शयूं न आणियो, अने छॾे ॾियो ॿियनि शयुनि खे। वेल घणी ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं, बट बारिश जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। त कॉल अची वई आहे, अचो त इन्हनि खां बि पुछूं था, मींहं जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम, नमस्ते मैडम। नमस्ते भाई, कैसे हैं आप? खैरियत भाई मैडम? जी सिंधी। मैडम ख़ुश आहियो? हा मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हांजो नालो छा आहे? मैम मुंहिंजो नालो बिलावल। सॉरी? बिलावल। ओके, कीअं आहियो? त ठीकु आहियो? मैम जी ओके, कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। ज़फ़र भाई छा इशू थियो जो कॉल? ओके, लाइन बिज़ी आहिनि, काफ़ी सारी लाइन बिज़ी आहिनि, सभिनी जी कॉल्स अचनि पियूं, न्यू कॉल बि अचनि पियूं ऐं अदा जी नई कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। बारिश जे करे काफ़ी इशू थिया आहिनि बिजली जे हवाले सां ऐं कनेक्शन जे हवाले सां। सो ॿीहर ट्राई कयो, ज़रूरु तव्हांजी कॉल मिली वेंदी। बहरहाल तव्हां ॿुधायो, मूंसां कचहरी कयो, मूंसां ॻाल्हायो ऐं कोयल जो सुरीलो आवाज़ु मूंखे कढी ॿुधायो। ॾिसां त तव्हां कोयल जेतिरा सुरीला आहियो, ऐं कोयल जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, बट बारिश जे मींहं जे हवाले सां। ओके, कॉल मौजूदु आहे दुबई मां, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अदी ख़ुश आहियो? केरा? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? खैर अदी खैर, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो? अदा तव्हांजो नालो छा आहे? अदी मुंहिंजो नालो कदीर अहमद बुलेदी। अदा किथे हिते सिंध में किथे रहंदा आहियो? सिंध में कंबर शरीफ। कंबर शरीफ, अच्छा। हिते केतिरा साल थी विया आहिनि तव्हांखे दुबई वेंदे? दुबई में साल थियण वारो आहे। साल थियण, यादि त ईंदी हूंदी? जी बिल्कुल याद है, पंहिंजनि खां बिना याद ईंदी आहे लाज़िम पंहिंजनि जी। बिल्कुल, ऐं बारिश जो मौसम जॾहिं हुजे तॾहिं त अञा वधीक यादि ईंदी हूंदी। और बारिश भी थी हुई कंबर में 3 ॾींहं, ॾाढी बारिश थी। अच्छा जी, तव्हां ॿुधायो, बारिश वारे ॾींहंनि में हिते तव्हां कंबर में छा कंदा हुयो? बारिश में एंजॉय कंदा हुआसीं। मतिलबु मसलन कीअं, काई अहिड़ी ॻाल्हि, काई शरारत, कोई कुझु तव्हांखे वाक़िया यादि ईंदा हूंदा? न वेंदा हुआसीं पंहिंजे अबाणे ॻोठ हुते बराड़ी जे हिसाब सां पिकनिक करण थी, बनिन ते थियो, बारिश में घुमण फिरण। वाह वाह, ज़बरदस्त। पर बारिश में एंजॉय त करणु घुरिजे, एहतियात बि त लाज़मी हूंदा आहे न। तव्हां ॿुधायो, कहिड़ो कहिड़ो एहतियात करणु घुरिजे बारिश में? बारिश जे ज़्यादा आहे त उन आदमी खे निकिरणु न थिए, पंहिंजे घर में हुजे, पंहिंजी फैमिली सां हुजे, पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि न छॾे। ऐं बारिश सुठी वारी हुजे, नॉर्मल हुजे, त उन में छा करे? नॉर्मल हुजे त पंहिंजे घर में ई पंहिंजी फैमिली सां एंजॉय करे। कहिड़ो फ़ाइदो बारिश थी, तव्हां वींझो न? न वींझण हुजे। अच्छा चलो, अच्छा त कोयल जो आवाज़ ईंदो आहे तव्हांखे? थोरो थोरो ॿुधायो, थोरो थोरो। बस बस ज़बरदस्त ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू सो मच अदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। बिल्कुलु कोयल जो आवाज़ ईंदो आहे, पर थोरो सनो हूंदो आहे, सुर इहो ई हूंदो आहे। बहरहाल ॾाढो ज़बरदस्त आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। इहे सारियूं शयूं आहिनि जेके पहचान ॾींदियूं आहिनि। ऐं जॾहिं पकोड़नि जी ख़ुशबू थींदी आहे, पकोड़ा घर में पचंदा आहिनि, या कंहिंजे घर में ताहिरी पचंदी आहे, त बिल्कुलु बारिश जी यादि ईंदी आहे। ऐं इहे अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके बारिश या बरसाति जे मौसम में उहे शयूं असां ठाहींदा आहियूं घर में। ऐं बारिश हुजे, चांहि या कॉफ़ी न हुजे त असांजी शाम ई न गुज़रंदी आहे, उन में त अञा वधीक मज़ो ईंदो आहे। अन इंजॉयमेंट खे अञा डबल ट्रिपल करण जे लाइ चांहि वग़ैरह ठाहींदा आहियूं, पकोड़ा वग़ैरह, समोसा, चिप्स वग़ैरह, अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके असां ठाहींदा आहियूं। इन हवाले सां बि ॻाल्हायो पंहिंजे हवाले सां। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अगरि तव्हांखे मुंहिंजो प्रोग्राम या कोई बि प्रोग्राम तव्हां ॾिसणु चाहियो था त यूट्यूब ते सिंध TV HD लिखंदव, असांजा प्रोग्राम तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं असांखे फीडबैक बि ॾेई था सघो पिया। ऐं कॉल आई आहे किथां? ओके ओके, कॉल आई आहे। ऐं अचो त ॾिसो त उन्हनि सां ॻाल्हाईंदा केरु आहिनि, किथां कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातहू।
मेरे भाई, आपको ही मैं याद कर रही थी, आपका नाम तो मैं भूल गई, बट आप मुझे ये बताएं लाला भाई आप हैं कैसे? प्यारे बहन पीर मोहम्मद यासीन मलाकल कालदरा से बोल रहे हूँ। जी जी बिल्कुल बिल्कुल, मैंने आप जैसे ही आपने हेलो बोला मैं समझ गई कि यासीन भाई की कॉल है। हेलो, कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, आपका दुआ है। बारिश हुई आपकी तरफ? बारिश अभी नहीं हुई है, लेकिन बादल एरते फिरते है ना, इधर उधर बादल आते हैं, लेकिन अभी शाम को बादल आ गया हो, लेकिन हमने सोचा कि बारिश आने वाला है, लेकिन फिर आवाज आ गया ना जो बादल बीच चली गई। अच्छा, चलो सही है। वैसे आप बताएं कि बचपन में आपने कोई शरारती की है बारिश में? बारिश में बिल्कुल, बारिश के बाहर निकल कर है ना जो आग मचूली वगैरह ये भी कर रहे थे ना बारिश में। अच्छा भाई, मुझे ये बताएं कि आपने कभी कोयल की आवाज सुनी है? क्या किसी का? कोयल, कोयल की आवाज। कौन? कोयल जो परिंदा नहीं, कोयल। कोयल आवाज सुने? वो किस तरह से आवाज होती है, आप मुझे बताएंगे? किस तरह होता है? थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अपना बहुत सारा ख्याल रखिए, मैं आपके लिए खूबसूरत सॉन्ग प्ले करने वाली हूँ। थैंक यू सो मच जी व्यूअर। यासीन भाई ने हमें कोयल की आवाज़ सुनाई, क्यों ना मैं भी उन्हें आवाज़ सुनाऊँ सिंध टीवी की। जी व्यूअर, हेलो देखो खूबसूरत ट्रैक्स की तरफ केरा नमन जो ॾिसंदा रहो द ग्रेट शो।
वेलकम बैक व्यूअर्स। वापस अची वियासीं तव्हां अहमद मुगल जे ख़ूबसूरत आवाज़ में सॉन्ग ॿुधो, लेकिन तव्हां एंजॉय कयो हूंदो। मां त एंजॉय कयां पई ऐं हीअ ख़ूबसूरत सॉन्ग ॾाढो प्यारो सॉन्ग हुयो जेको असां एंजॉय कयोसीं। ऐं उन खां अलावा सखरबा मुंहिंजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि राजा, महताब, इमरान, जानी ऐं मासूमा। थैंक यू सो मच तव्हां मुंहिंजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हांजो इहो फीडबैक, तव्हांजी इहा मोहबत मूंखे मां प्रोग्राम करे नथी छॾे सघां। इन ई करे छो जो तव्हांजी मोहबत, तव्हां जेको फीडबैक तव्हां मूंखे ॾींदा आहियो, मूंखे ॾाढो सुकून मिलंदो आहे, ॾाढो ख़ुशी थींदी आहे ऐं इन सां मूंखे अञा वधीक हिमत मिलंदी आहे त अञा वधीक मां कुझु अहिड़ियूं शयूं कयां ऐं अहिड़ो प्रोग्राम कयां या हिन प्रोग्राम में कुझु अहिड़ियूं शयूं अञा खणी अचां जेके अञा वधीक सुठियूं हुजनि, नॉलेजेबल हुजनि। अॼु असां बारिश जे हवाले सां ॻाल्हियूं था कयूं, मींहं जे हवाले सां ॻाल्हियूं था कयूं। मींहं में अगरि तव्हां इंजॉय करे सघो था त उन में पंहिंजो एहतियात ज़रूरी रखो, पंहिंजी सेफ्टी ज़रूरी रखो, छो जी इहा ज़रूरी आहे। हीअ बारिश ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे, अट्रैक्ट कंदी आहे, पर जॾहिं बारिश तमामु घणी थी वेंदी आहे त तॾहिं असां परेशान बि थींदा आहियूं। जेका शइ वक़्ती तौर ते सुठी लॻे उहा सुठी हूंदी आहे, जेका वक़्त खां अञा वधीक थी वञे त पोइ उहा असांखे इरिटेट कंदी आहे, परेशान कंदी आहे। त परेशान बिल्कुलु बि न थिजो, पंहिंजो पाण खे सेफ रखो ऐं सेफ्टी तमामु ज़रूरी आहे। पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो ऐं थी सघे त ओड़े पाड़े जो बि ख़्यालु रखिजो। शायदि उहे कंहिं तकलीफ़ में हुजनि, शायदि उहे ॿाहिरि न निकिरी सघिया हुजनि, या जेके रोज़मर्रा ओके कराची मां कॉल आई आहे, ॾिसंदो केरु आहिनि, किथां छा पिया चवनि बारिश जे हवाले सां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, तव्हांजो नालो छा आहे? टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾियो। हफ़ीज़ुल्लाह पियो ॻाल्हायां, हफ़ीज़ुल्लाह बोर्डो कराची खां। जी अदा हफ़ीज़ुल्लाह, टीवी जो वॉल्यूम म्यूट कजो, मुंहिंजो इहो आवाज़ु अचे पियो मुॾे। बिल्कुलु घटि कयो आहे, वॉल्यूम घटि कयो आहे। तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुहिणो आहे, ख़ूबसूरत आहे। थैंक यू अदा। बारिश खे एंजॉय कयो पिया? जी बारिश ज़बरदस्त, ॾाढी बारिश जी ख्वाहिश हुई असांखे त कराची में बारिश थिए, पर घटि थी। अॼु बि थियणो खपे हा, छो जो विच में गर्मी हुई ॾाढी। असां बारिश जे लाइ ॾाढो चऊं पिया त ॾाढी बारिश थिए। अदा तव्हां कराची जी कराची बिल्कुलु कराची जी कहिड़ी एरिया में पिया रहो? कालापुर रेलवे कॉलोनी में पियो रहां। अच्छा, तव्हांखे ख़बर आहे मलीन में बारिश थी आहे अॼु? कल्ह बि बारिश थी जी, असांजे एरिया में न थी आहे। अच्छा, मां तव्हांखे ॾिनमि न न्यूज़। अदा टीवी जो वॉल्यूम घटि नथा कयो। थैंक यू वरी महिरबानी तव्हांजी। बट मां चाहियां पई ॻाल्हाइणु, कराची हवाले सां बि ॻाल्हायां पई चाहिणु, पर अदा खे मां हिकु रिक्वेस्ट कई त टीवी जो वॉल्यूम घटि कयो। ऐं इवन मां हर प्रोग्राम में रिक्वेस्ट कंदी रहंदी आहियां त प्लीज़ जहिड़े टाइम तव्हां मूंसां कॉल ते ॻाल्हायो त टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु म्यूट कंदा कयो। मुंहिंजो इहो आवाज़ु मुॾे ईंदो आहे, मां तव्हांजी काई ॻाल्हि न आहियां सम्झी सघंदी ऐं मां चाहियां पई त तव्हां सां ॻाल्हायां, बट अनफॉर्चुनेटली असांजी ॻाल्हि सही न थी सघी। बट ख़ैरु आहे, मलीर जे कुझु कराची जी कुझु एरिया में बारिश थी आहे। असांजी साइड बि बारिश अॼु न थी हुई, बट मौसम फुल बारिश जहिड़ो ई लॻो पियो आहे, मे बि थींदी हुजे। ऐं हिन टाइम कॉल मौजूदु आहे दुबई मां, ॾिसूं था केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जा करोड़ सां। ख़ुशि आदी? अदा मां त सफ़ा ख़ुशि आहियां, तव्हां ॿुधायो? काल हणी हाणे लॻो आहे, माशाल्लाह शुक्र आहे, लॻो अदी काल हणी काल लॻो न अदा? हा शुक्र अदी, ॾाढो ख़ुशि आहियां मां। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हां हमेशह ख़ुशि हुजो, मुंहिंजी दुआऊं आहिनि तव्हां सां। तव्हां ॿुधायो, तव्हां ॾे बारिश नथी अचे न फ़िलहाल? न अदी माशाल्लाह शुक्र आहे, हेॾे मौसम सभु सही आहे। मूंखे इलाज कंदो न, पोइ बारिश तव्हां ॾे ईंदी। जी अदी मूंखे इलाज कयो न, पोइ तव्हां ॾे बारिश ईंदी। हा दी हा ख़ुशि आदी? हा दा मां बिल्कुलु ख़ुशि आहियां। तव्हां कोयल जो आवाज़ ई नथा कढो, जॾहिं कोयल आवाज़ कढंदी आहे तॾहिं ई बारिश थींदी आहे। अदी कोयल जो आवाज़ नथो हुजे, मां सिंधी में मौलूद ॿुधाए सघां? मौलूद जी ॿुधाए था सघो। अदा हा दी ॿुधायो न। हा मुझो मुस्तफ़ा पाक लखन में या पधरो, मुझो मुस्तफ़ा पाक मेरो पधरो जी गुल गुलाबी, गुल में या पधरो जी गुल गुलाबी, गुल में या पधरो।
बड़ी मेहरबानी हूंदा, बड़ी मेहरबानी, थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। जी हे मुंहिंजो प्यारो प्यारे भाउ असांखे मौलूद ॿुधायो, बिल्कुलु उन्हनि जी शान ई अलॻि आहे, असां उन तरफ़ नथा वञूं छो जो असां गाना वग़ैरह प्ले कयूं पिया। बहरहाल अदा ॻाल्हि ॿुधाई त दुबई में बारिश न आहे थी, ओ पर असां वटि त बारिश थिए थी, असां त इंजॉय कयूं था। इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हां ॾे बारिश थींदी, पर बहरहाल असां त इंजॉय कयूं था, तव्हांखे असां ॿुधायूं था त असां बारिश इंजॉय कयूं था। पर बारिश जे पोयां कुझु मसइला मसाइल बि हूंदा आहिनि, उन्हनि खे बि असां ई फेस कंदा आहियूं। अञा हवा थींदी आहे, जुड़ ठहंदो आहे त फ़ौरन सां लाइट गायब करे छॾींदा आहिनि। ईअं न कयो खुदारा, असांखे मतिलबु लाइट बि हुजे, काश ईअं थिए बिजली बि हलंदी हुजे, एसी बि हलंदी हुजनि ऐं बारिश बि थींदी हुजे ऐं असां इंजॉय बि कयूं। ईअं हिकु ॾींहुं थिए त केॾो न मज़ो अची वेंदो, केॾो न सुकून ईंदो। असांजे सिंध में ईअं न थींदो आहे, अनफॉर्चुनेटली जॾहिं बि बारिश थींदी आहे त लाइट गायब थी वेंदी आहे, त असांखे इंजॉय करणु ॾियो। बहरहाल काफ़ी ॻाल्हियूं आहिनि इन हवाले सां असां कंदासीं, ऐं उन खां अलावा ताहिरीअ जी ॻाल्हि, पकोड़नि जी ॻाल्हि, समोसनि जी ॻाल्हि, चांहि ऐं कॉफ़ी जी ॻाल्हि त ज़रूरी आहे बारिश सां गॾु, इहे बि ॻाल्हियूं कंदासीं। इन खां अलावा नंढपिण जूं जेके यादूं आहिनि उन्हनि खे बि शेयर कयो। ऐं हिन टाइम तव्हांखे मां ॿुधायां, बारिश जे करे असांजो प्यारो मेकअप आर्टिस्ट आहे अली ॾिनो, जेको हमेशह मुंहिंजा वार ॾाढा सुठा ठाहींदो आहे। हिन टाइम मुंहिंजे साम्हूं बीठो आहे, थोरो परेशान आहे ऐं उहो हिकु हिकु चवंदो थो वधे त मुंहिंजो फ़ोन किथे पियो आहे। बहरहाल अलाह करे तव्हां बि दुआ कयो अलीअ खे पंहिंजो फ़ोन मिली वञे, ऐं अली अलाए छो मूंखे ॾिसे थो ज़फ़र भाई अली खे ॾे घुरायो। I'm so sorry, अली साम्हूं बीठो आहे, मूंखे खिल थी अचे ऐं अली जा एक्सप्रेशन अहिड़ा आहिनि। बहरहाल काई ॻाल्हि न आहे, अली गोल किथे न किथे मिली वेंदो। ऐं मुंहिंजा व्यूवर बि जेके तव्हांजे लाइ दुआ घुरंदा ज़रूरु। ऐं इरफान बि बीठो आहे, ज़फ़र भाई जन इहे चवंदा त बारिश थिए थी पई हल्की हल्की कंहिं न कंहिं एरिया में, ऐं जेका आहे बारिश बि आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त हिते त सिर्फ़ु स्क्रीन ते असां तव्हांखे नज़र था अचूं, बैकग्राउंड में जेके बि कैमरामैन आहिनि, असिस्टेंट आहिनि, ओ बी वारा आहिनि, उन के बाइक ते था अचनि या के कीअं था अचनि, पर बारिश में उहे हिते अची पहुचंदा ताकी असां प्रोग्राम ऑन एयर कयूं, ताकी असां तव्हांजे साम्हूं अचूं, तव्हांखे एंटरटेन कयूं, ताकी तव्हां परेशान न थियो। ऐं एहतियात तमामु लाज़मी आहे, बारिश में असां सभु बि एहतियात कंदा आहियूं, तव्हां बि एहतियात कयो, पंहिंजे घर वारनि जो, ॿारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो। भई ॿारनि खे थी सघे त घर खां ॿाहिरि न कढो, उन्हनि खे घरनि में ई रखो, ताकी छो जो अॼुकल्ह अहिड़ो माहौल बि न आहे, बारिश थिए थी पई, को मसइलो न थी वञे। बहरहाल काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, शयूं आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखिजो। ऐं कोयल जो आवाज़ मां इन करे चवां थी त कोयल जो आवाज़ परफेक्ट कढी ॾेखारियो मूंखे। अॼु जो तव्हां टॉपिक पंहिंजी जॻह ते, अॼु जो असांजो टॉपिक न, असांजी अॼु कचहरी आहे मींहं जे हवाले सां। ऐं हिन टाइम कॉल आई आहे हैदराबाद मां, ॾिसो त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम अदा, केरु पिया ॻाल्हायो, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो अदी दमसाद अली जोखियो, राम हैदराबाद। अदा कीअं आहियो, ठीकु आहियो? हा दी बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो भेण, ठीकु आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। हैदराबाद में बारिश थी आहे? अदी हा हा बिल्कुलु जी जी अदी बारिश थी हुई, पर अहिड़ी ख़ासि न थी आहे। पोइ बारिश खे तव्हां कुझु न चयो अदा? हा अदा हा दी, हाणे बारिश थिए त को इंजॉय कजे न उहो। अदा इंशाल्लाह इंशाल्लाह। बहरहाल अदा बारिश खां पहिरियों जेका ज़मीन ते जॾहिं बारिश जूं मींहं जूं बूंदियूं किरंदियूं आहिनि, उन टाइम हिकिड़ी ख़ुशबू ईंदी आहे मिटीअ जी, त उनखे तव्हां इंजॉय कंदा आहियो, उहा तव्हांखे वणंदी आहे? ॾाढियूं वणंदियूं। मूंखे अदा कुझु ॿुधायो न, बारिश जॾहिं थींदी आहे त धरतीअ ते छा थींदो आहे, जॾहिं उहा सावक फुटंदी आहे हल्की हल्की, वण सफ़ा ग्रीन थी वेंदा आहिनि, ऐं उन्हनि शयुनि जे लाइ मूंखे ॿुधायो। ऐं उन खां अलावा बचपन जी यादूं। हा बिल्कुलु सही था चओ तव्हां, बाक़ाइदा जी अदा गिरीनिक थी वेंदी आहे, तमामु सब्ज़ थी वेंदियूं आहिनि, हर शयूं निखरी ईंदियूं आहिनि भेण। बिल्कुलु बिल्कुलु अदा ईअं ई थींदो आहे। ऐं जॾहिं कोयल जो आवाज़ थींदो आहे त मज़ो ईंदो आहे, है न?
कोयल जो आवाज़ न को गानो वानो चओ त ॿुधायूं था हाणे कोयल जो चलो तव्हां बि तव्हां मूंखे गानो ॿुधायो। अच्छा चलो अॼु हाणे तव्हां चओ था त पोइ मिड़ई गानो आवाज़ ॿुधायो। कढूं था पोइ पसंदि अचे या न अचे। न न त मूंखे तव्हां गानो ॿुधायो। हाँ चलो अॼु ॿुधायां थो हाणे मिड़ई आवाज़ खे ठाहियां भला छा कयां। ॿुधायो न तव्हां। अदा थैंक यू सो मच असांजो सॉन्ग अची वियो। तव्हां त मूंखे गानो न ॿुधायो पर मां तव्हांखे गानो ॿुधायां थी। हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक असां प्ले कयूं था व्यूअर तव्हांजे नाम आहे। इन सॉन्ग खे तव्हां एंजॉय कयो ऐं ॾिसंदा रहो द ग्रेट शो।
वेलकम बैक व्यूअर्स। वापस अची वियासीं। तव्हां सॉन्ग ॿुधो, यकीन तव्हां इंजॉय कयो हूंदो। काफ़ी सारो तव्हांजो फीडबैक मुझे अचे पियो ऐं काफ़ी मैसेजेस, काफ़ी कॉल्स अचनि पियूं। ब्रेक में भी काफ़ी सारी कॉल्स तव्हांजूं अचनि पियूं, बट असां ब्रेक ते हुयासीं तॾहिं तव्हांजी लाइव कॉल न थी। ऐं अगरि तव्हां ॻाल्हाइणु चाहियो था त लाइव जे दौरान ई तव्हां कॉल करे सघो था। बिल्कुलु मां सम्झां थी तव्हांजी कॉल मुश्किल सां लॻंदी हूंदी, बिकॉज़ जॾहिं तव्हां मूंखे कॉल कंदा हूंदव त कॉल ऑलरेडी कॉल्स अचनि पियूं, बट तव्हांजी कॉल ज़रूरु लॻी वेंदी। ऐं उन खां अलावा असां सवालनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, काफ़ी सारी शयूं आहिनि जिन ते असां डिस्कस कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं। बट मां चाहींदी आहियां असांजो जेको टॉपिक आहे असां टॉपिक ते बि ॻाल्हायूं, पर उन मां कुझु असां हासिल बि कयूं, कुझु नॉलेज बि असांखे मिलणु घुरिजे। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? अदा मां त ठीकु आहियां। तव्हां किथां कॉल कई आहे? जी बिल्कुलु ठटे में ॻाल्हायां पियो, शहर वारा मां। तव्हांजो नालो छा आहे? जी गुलाम हैदर, ज़ाती खट्टी। गुलाम हैदर। जी अदा गुलाम हैदर, कीअं आहियो? ठीकु आहियो? करम अल्लाह संगे। तव्हां ठीकु आहियो? अदा मां त सफ़ा ठीकु आहियां। जी जी। अदा तव्हां ॾे बारिश थी? असां मौसम जुड़ाली खमण लगे पई, बारिश हल्की हल्की, लाइट हले पई, एसी हले पई। मां सदको पंहिंजे भाउ तव्हां ॾे एॾी करम नवाज़ियूं आहिनि। अल्लाह पंहिंजा करम ठटो मिलो, सिंध जो जन्नत आहे। माशाल्लाह। पोइ कोई पकोड़ा, समोसा, चाय, कॉफ़ी कुझु अरेंजमेंट? मुंहिंजी घरवारी पकोड़ा ठाहिया आहिनि, समोसा, हर शइ खाए पीए पई, मुंहिंजे अॻियां रखिया। ठीकु आहे। पोइ सुभाणे बारिश थींदी, मां ज़फ़र भाई खे मोकिलींदमि, पकोड़ा ज़रूरु मोकिलिजो, ठीकु आहे? ॿ डिश मोकिलिंदो, ॿ डिश बिल्कुलु। ॿ डिशूं तेसि ताईं ख़राबु थी वेंदी, थधियूं थी वेंदियूं। मूंखे गरम गरम पकोड़ा घुरिजनि। गरम गरम गाॾी कहिड़ी पइजी वेंदो? हा ठीकु आहे। कीअं आहियो अदा? ठीकु आहियो? घर में सभु कीअं आहे? अदा कोयल जो आवाज़ ॿुधो आहे कॾहिं तव्हां? हाँ बिल्कुलु ॿुधो, कोयल जो आवाज़ वॾो आशिक़ आहियां। ॿुधायो न। ओहो परफेक्ट। ओ माय गॉड। बस अदा हिकु। हाँ ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन अदा, बहितरीन अदा। मञो, मञी छॾियो, मञी छॾियो अदा, मञी छॾियो। ॿियो ॿुधायो अदा, बचपन में जॾहिं मींहुं वसंदो तॾहिं कोई शरारत, तव्हांखे कोई वाक़ियो यादि आहे पंहिंजी ज़िंदगी जो? शरारत कई हुई, बिल्कुलु जंपिंग कई पे नहर जे पासे में। अच्छा। असां पंहिंजो हिसाब किताब रखियो, नहर में न किरूं, जंपिंग करणी आहे। थकासीं त थकाई, नहर जे अंदरि किरियोसीं, हिकिड़ो पेर जो पासो टुटी पियो। ओके। अदा एहतियात ज़रूरी आहे, है ना अदा? कॾहिं बि कुझु बि थी सघे थो। अल्लाह पाक रहम करे, हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हांजी वॾी महिरबानी, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी विवे, हे मुंहिंजो प्यारो भाउ एतिरी एनर्जी सां ॻाल्हाए पियो, माशाल्लाह माशाल्लाह सां। उन्हनि वटि लाइट बि न वई, हुननि वटि बारिश बि हुई, हुननि वटि एसी बि हले पई, ऐं उन्हनि पकोड़ा बि खाधा। बहरहाल इहे सभु शयूं मूंखे करणियूं हुयूं, पर असां वटि लाइट न हुई। इट्स ओके, ख़ैरु आहे, वक़्तु गुज़री वेंदो आहे, पर बारिश त थी, असां इंजॉय त कयोसीं। ख़ैरु काफ़ी सारी ॻाल्हियूं आहिनि जेके करणियूं आहिनि, तव्हां सां कचहरियूं करणियूं आहिनि, पर मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सेंट टीवी जो हिकिड़ो पेज बि आहे, सेंट टीवी HD लिखंदव, असांजा सभु प्रोग्राम तव्हांजे अॻियां हूंदा, उनखे लाइक कयो, फॉलो कयो, ऐं कॉल मौजूदु आहे, ॾिसो त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अदा काफ़ी सही लॻा। तव्हां ॿुधायो, भेण तबियत सही आहे? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। अदा तव्हां ॿुधायो, तव्हां किथां कॉल कई आहे? जी अॼु अकरो शरीफ ज़िलो जाम शोरो। अच्छा, जाम शोरो। बारिश न थी आहे न मतिलबु तव्हां ॾे? न बारिश कड़ी बिछे, अञा वसी कोन्हे भेण मुंहिंजी। अच्छा, अञा वसियो न आहे मींहुं? न वसियो कोन्हे, बरसाति कड़ी बिछे, दुआ करियो त वसेगा। अदा कोयल जो आवाज़ कढंदो न, पाणे मींहुं वसंदो। जी जी। हाणे ॾिसो, ज़रूरु बारिश थींदी सुभाणे ताईं तव्हां वटि, ठीकु आहे न? ठीकु आहे। कोई अदा जी अदा तव्हांजो प्रोग्राम शो अॻियां ॾिसंदा आहियूं असां। थैंक यू, वॾी महिरबानी मुंहिंजा प्यारा भाउ। असांजी फैमिली ॾिसंदी आहे, असांजो पुटु ॾिसंदो आहे, सॼी फैमिली। तव्हांजी पूरी फैमिली खे, तव्हांजे बाबा खे मुंहिंजी तरफ़ां सलाम। ऐं तव्हां सभिनी जो तव्हां ख़्यालु रखंदा कयो, पंहिंजी फैमिली जो, पंहिंजी फैमिली सां बेहद मोहबत कंदा कयो। जी जी जी, इंशाल्लाह इंशाल्लाह। भेण मुंहिंजे सां कंदुसि ज़रूरु अदा। पर मां ख़बर अथव, मुंहिंजे प्रोग्राम में जेको बि कॉल कंदो आहे न, मां उनखे चवंदी आहियां मूंखे गानो ॿुधा। जी जी, पोइ तव्हां चयो त ॿुधायो न। ॿुधायो न।
तारो वॻो सुभाए वियो आहे इहो दर्दी ॿुधाए वियो आहे कहिड़ी ॻाल्हि ते कावड़िया आयो आख़िर छा ते विड़िया आयो अॻियां पई ताऊं दिल ई रोई ताऊं अॻियां दूर वहाए वियो आहे तारो वॻो सुभाए वियो आहे। ये ज़फ़र भाई ईअं कंदो अथव। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। जी ॻाल्हियुनि जो ऐं इन्हनि शयुनि खे इंजॉय करण जो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे। सॉन्ग ज़रूरु ॿुधायो, जीअं मां बि तव्हांखे सॉन्ग्स प्ले करे ॾेखारींदी आहियां। तव्हांखे त ख़बर आहे न त मां ॻाए न सघंदी आहियां, पर ॾेखारे ज़रूरु सघंदी आहियां। तव्हां सॉन्ग ॾिसो पिया ऐं ॿुधो बि पिया। माशाअल्लाह सां जेतिरा बि बहितरीनु सिंध टीवी जा सॉन्ग्स आहिनि ऐं जेतिरा उनजे डायरेक्टर जेतिरी महिनत कंदा आहिनि उहो ज़ाहिर थींदो आहे त सिंध टीवी केतिरा न बहितरीनु सॉन्ग्स तव्हांजे लाइ तयारु कंदी आहे। उनजी म्यूज़िक, उनजी आवाज़ ऐं कॉल मौजूदु आहे जैकबाबाद मां। ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कुदरतुल्लाह सर की अदी अदा कीअं आहियो? ठीक है अदी, तव्हां पुछो ख़ैर? अदा मां बिल्कुलु ख़ुशि आहियां। अदा बारिश थी आहे? अञा वधीक ख़ुशि आहियां। तव्हां ॾे बारिश थी? हा, बारिश थी बि वई, हली बि। हा, वञणु न घुरिजे सा न फ़िलहाल। हा दा, मौसम हुई देखी अदी। हा दा, हुनजी मर्ज़ी, यार कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। हा अदा गर्मी त नाहे न हाणे, या आहे? न एतिरी न आहे। एतिरी न आहे। मां ॿुधो आहे कुझु ॾींहंनि में जेका बर्फ़बारी बि थींदी जैकबाबाद में, सच आहे? इहो कूड़ आहे। इहो कूड़ इहो कूड़ आहे। चओ इहो कॾहिं नथो थी सघे। इहो थी नथो सघे। अच्छा अदा जी। अदा ॿियो ॿुधायो? अदा बारिश जेतिरी बि थी तव्हां इंजॉय कयो? राशे सर की तव्हांजो शो ॾिसी रहियो आहे, जंहिंमें अल्ताफ़ सर की ॾिसी रहियो, डॉक्टर अल्ताफ़। ठीकु आहे अदा, बसि इहे था ॾिसनि, ॿियो कोई नथो ॾिसे? अदा बसि अदी असां वेठा आहियूं, सॼी फैमिली ॾिसंदा वेठा आहियूं। चलो ठीकु आहे। तव्हां सभिनी जो थैंक यू सो मच। तव्हां सभु पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं ईअं प्रोग्राम ॾिसंदा रहो, इंजॉय कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़। जी हे अदा मूंसां ॻाल्हायो जैकबाबाद मां। जैकबाबाद मां अदा ॻाल्हायो, चई बारिश आई बि, अची हली बि वई। त मां इहो ई चवंदमि त जेतिरो बि मौसम अचे, जेतिरी बि बारिश थिए, ऐं बसि हिकु लिमिट में ई सुठी लॻंदी आहे हर शइ। ऐं बारिश त हाणे थी आहे, तव्हां इंजॉय कयो। ऐं इन खां अलावा बर्फ़बारी अदा जो कॾहिं नथी थी सघे। अदा बर्फ़बारी अहिड़ी थींदी तव्हां ॾिसंदव, ठीकु आहे न, जो कुझु बि थी थो सघे पियो, तव्हां ईअं न सोचो। बहरहाल इहे त मां मज़ाक मस्ती कंदी रहंदी आहियां, पर ॻाल्हि हले थी बारिश जी त मींहं जी जॾहिं मौसम थींदी आहे त बारिश जहिड़ो जॾहिं झुड़ भरिजी ईंदो आहे त हमेशह तव्हां आवाज़ु ॿुधंदा हूंदो कोयल जो। ताकी कोयल चवंदी आहे त हाणे त मींहुं बसि, ऐं हुनजो आवाज़ु एतिरो सुरीलो हूंदो आहे, एतिरो मिठो हूंदो आहे। हमेशह चवंदा आहिनि जेको बि सुरीलो आवाज़ु तव्हां ॿुधो त चवंदा आहिनि त हिन जो आवाज़ु कोयल जहिड़ो आहे। ऐं ईअं कॉल आई आहे लाड़काड़ी मां, अचो त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो आवाज़ु आहे कोयल जहिड़ो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये जिंदगी फानी एक ख्वाब का मंजर है, ये जिंदगी फानी एक ख्वाब का मंजर है, जफर जब बंद होती है आँख ताबीर नजर आती है। हाय वाह अदा वाह, वॾी गहराई वारी तव्हां ॻाल्हि कई आहे। बिल्कुल। अभी इशफाक ॻाल्हायां मीरो खान शहर में। जी अदा, कीअं आहियो अदा इशफाक? चलो तो अभी तव्हांजी दुआऊं आहिनि, काम ॿुधायो। अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे साम्हूं आहियां। तव्हां ॿुधायो घर में सभु कीअं आहिनि? सभु खेलो तो पिया थी। अदा लगा पिया आहिनि। बारिश थी तव्हां ॾे? बारिश अभी न थी, बाक़ी जोरानी मौसम हुई ऐं ख़ुशगवार मौसम थी वई ॾींहुं ॿ। बाक़ी वरी साॻियो ई हाणे उहा ई मौसम आहे जीअं हुई, ख़ुश्क मौसम थी वई आहे साॻियो। अदा बारिश में तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो एहतियात करणु घुरिजे? ऐं बारिश में वक़्त खां वक़्तु एहतियात करणु घुरिजे। जेको आहे बरसाति घणी थिए थी त जेको आहे असांजा खंभा जेके खेतियुनि में लॻल आहिनि उन्हनि खे करे रहणु घुरिजे। मेन पॉइंट इहा आहे छो जो उहे हथ थी सघनि था ऐं जेके पतियूं ॾिठियूं आहिनि खेतियुनि में हूंदियूं आहिनि, गेटियूं लोहियूं लॻल आहिनि, उन्हनि में हथु न लाइजे, उन्हनि खां एहतियात कजे। ऐं मेन पॉइंट इहे आहिनि बरसाति खां बचण लाइ ऐं पंहिंजे जेका सिहत लाइ जेको आहे सो कुझु जेकी थींदियूं आहिनि उहे जेका एंजॉय करण लाइ उहे बि तव्हां करे सघो था। ऐं अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके बरसाति में न खाइणु घुरिजनि, उहे शयूं न खाइणु घुरिजनि। ओके
सही आहे अदा अदा कोयल जो ज़फ़र भाई अदा ज़रूरु ॿुधो हूंदो कोयल जो आवाज़ अदा तव्हां ॿुधो आहे न कोयल जो आवाज़ बिल्कुलु असीं असांजी जेको कोयल आहे जेको आहे असांजे थर में घणी जेको आहे सो हूंदी आहे थर में हा हा ऐं कोयल जा हर जेको आहे सो माण्हू जो जेको आहे सो दिलि जेको आहे कटे वठंदी आहे कोयल जो आवाज़ अहिड़ो हूंदो आहे सुहिणो ऐं कोशिशि कंदासीं त असांखे बि जेको आहे कोयल जहिड़ो आवाज़ असां त करे नथा सघूं पर तव्हांजे हिसाब सां जेको टॉपिक आहे असां उहा जेको आहे सो पूरो कंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़रूरु अदा ज़रूरु वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू सो मच अदा ज़फ़र भाई तव्हां बस गयो थैंक यू सो मच अदा पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा जी व्यूअर काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि कचहरियूं असां कयूंसीं कि मस्ती मज़ाक कंदा रहिया आहियूं पर तव्हांखे मां ॿुधायां त मुंहिंजो प्रोग्राम कराचीअ मां डॉक्टर गुलाम मोहम्मद थई ॾिसी रहियो आहे उन्हनि खे मां थैंक यू करणु चाहींदसि ऐं उन्हनि जे लाइ ख़ासि मां ही सॉन्ग प्ले करणु चाहियां थी जेको असां उन्हनि जे नाम कयो आहे सो तव्हां बि इंजॉय कयो मां बि तव्हां सां गॾु इंजॉय कंदमि ऐं ॾिसंदा रहो द ग्रेट शो मोटी मिलना सी तॾहिं
वापसि अची वियासीं। तव्हां सॉन्ग ॿुधो, ॾाढो ख़ूबसूरत सॉन्ग हुयो, ॾाढो बहितरीनु, हुन जा अल्फाज़ ॾाढो फेवरेट सॉन्ग आहे मुंहिंजो। ऐं मां जेको आहे डेडिकेट कयो हुयो डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद फ़हीम खे ऐं तव्हां सभिनीनि खे बि। ऐं मां त एंजॉय कयो ई कयो, तव्हां बि ज़रूरु एंजॉय कयो हूंदो। पर ॻाल्हि असांजी हले पई मींहं जे हवाले सां, मींहं जे हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं। पर मां चाहींदी आहियां तव्हां मूंसां डिस्कस कयो, तव्हां जॾहिं बि मूंसां ॻाल्हायो त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॻाल्हायो जेके नॉलेजेबल हुजनि ऐं मूंखे कुझु सेखारियो। मां मुंहिंजे तरफ़ां जेके बि शयूं हूंदियूं मां तव्हांजे अॻियां आणींदसि। ऐं हर इंसानु हिक ॿिए मां सिखंदो आहे, मां बि तव्हां मां सिखणु चाहियां थी। काफ़ी शयूं आहिनि जेके मां तव्हां सभिनीनि मां सिखियूं आहिनि, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मां सिंध टीवी तां सिखियूं आहिनि, काफ़ी जेको मुंहिंजो हेड टॉकिंग पावर आहे हिन टाइम मौजूदु मूं में, उहो मुंहिंजे ज़फ़र भाई मां सिखियो आहे। काफ़ी अल्फाज़ मां उन्हनि मां सिखिया आहिनि। मां उन्हनि जी बि थैंकफुल आहियां, सिंध टीवी जी बि थैंकफुल आहियां ऐं तव्हां सभिनी जी बि मां थैंकफुल आहियां त तव्हां सभिनी मूंखे हिकिड़ो चांस ॾिनो, सिंध टीवी मूंखे हिकिड़ो चांस ॾिनो, ज़फ़र भाई मूं ते यकीन रखियो। त तव्हां सभिनी जे लाइ मां थैंक यू कयां थी तव्हां सभिनीनि खे। बट ॻाल्हि हूंदी आहे कॉन्फिडेंस जी, इन्हनि शयुनि जी। जॾहिं तव्हां में नॉलेज अची वेंदी आहे त तव्हां कुझु न कुझु करण जो जज़्बो रखंदा आहियो। ऐं कॉल मौजूदु आहे, ॾिसो त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यास्मीन, मां बिल्कुलु ठीकु। यास्मीन, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां यास्मीन, ऐं मिसिंग यू अ लॉट। तव्हां किथे हुयो एतिरो टाइम? बाजी असल में असांजो फ़ोन ॾाढो ख़राबु हुयो, करे थिए ई न पियो। बट मां काई ॻाल्हि न, मां तव्हांखे यादि कंदी रही आहियां, ठीकु आहे न। तव्हांजो आवाज़ यादि कंदी रहंदी आहियां। थैंक यू यास्मीन, थैंक यू सो मच। अच्छा यास्मीन, बारिश थी तव्हां ॾे? हा, अभी कल थी हुई, राति थोरी बूंदाबांदी थी हुई, ॾाढो इंजॉय कयोसीं। अच्छा, छा कयो भला मूंखे ॿुधायो? जी, छा तव्हां कयो मूंखे ॿुधायो? बारिश में कीअं एंजॉय कयव? भई ॿाहिरि खेॾियासीं, एॾो मज़ो कयासीं, वॾो इंजॉय कयासीं। सची? वाह। मां बि जॾहिं नंढी हूंदी हुयमि न, मौसम थी वई। अच्छा, मां बि जॾहिं नंढी हूंदी हुयमि न, बारिश में ॾाढो इंजॉय कंदी हुयसि। पर यास्मीन, बारिश में इंजॉय ज़रूरु कयो, ठीकु आहे, पर एहतियात बि ज़रूरी आहे, ठीकु आहे न। लाइट खां, बिजली खां, इन्हनि का ख़्यालु रखिजो, सही आहे न? यास्मीन, इलाही ॾींहं थी विया आहिनि, तव्हां मूंखे सॉन्ग न आहे ॿुधायो। हेलो, गानो ॿुधायो न कोई अॼु। गानो? हा, केतिरा ॾींहं थिया आहिनि तव्हां मूंखे गानो न ॿुधायो आहे? जी, अभी ॿुधायूंगा। ॿुधायो। रजाई तेरी हर महफिल में, तुझे कमी महसूस की। रजाई तेरी हर महफिल में, तुझे कमी महसूस की। तुझो याद संभारी रखम दिल में, तुझो याद संभारी रखम दिल में, और तुझे कमी महसूस। वाओ। रजाई तेरी हर महफिल में, तुझे कमी महसूस थी। सिवा तुझे चंद सितारा फिरी, हाल गली उदास नजारा फिरी। सिवा तुझे चंद सितारा फिरी, हाल गली उदास नजारा फिरी। हेलो, वाओ यास्मीन, थैंक यू सो मच। पर मां ख़बर आहे तव्हांजो असल आवाज़ कोयल जो इहो आवाज़ आहे, यास्मीन जो आवाज़ कोयल जो आवाज़ आहे। माशाल्लाह माशाल्लाह, मां एॾी बेसुरी आहियां, पर मुंहिंजी पोइ बि मुंहिंजी दिलि चयो त मां ॻायां ऐं ज़फ़र भाई जो आवाज़। सैरिश, तूं बेसुरी आहे, चुप करे। ऐं थैंक यू यास्मीन, थैंक यू सो मच यार। माशाल्लाह, अल्लाह पाक तव्हांखे हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे, आवाज़ जो तोहफ़ो। सो जी अभी मां तव्हांजो आवाज़ ॿुधी ॾाढी ख़ुशि थी आहियां। हा, मां सदको वञा, पर मां एॾी बेसुरी, मां ॻाल्हाइण जी हद ताईं सुठी आहियां। न अभी तो बेसुरी लाइ सुठी आहियां। अच्छा, चलो मां यास्मीन लाइ सुठी आहियां। थैंक यू यास्मीन, थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर, ॻाल्हियूं
काफ़ी सारियूं आहिनि, काफ़ी शयूं आहिनि जेके ॻाल्हाइणियूं आहिनि, डिस्कस करिणो आहे। बट असां जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहियूं ऐं असां कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं त उन मां कोशिशि कंदा आहियूं त असांखे उन मां का अहिड़ी शइ मिले जेका असांजे लाइ सम्झाणी हुजे, जेका असांजे लाइ कोई अहिड़ो रस्तो अचे, उन रस्ते में का शइ रुकावट थिए त असां उन शइ खां पार थी वञूं। ऐं इहे ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहे। ज़िंदगी खे गुज़ारणु घुरिजे, अहिड़े तरीक़े सां गुज़ारियो जो कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। ज़िंदगी पंहिंजी अहिड़े तरीक़े सां गुज़ारियो जंहिंमें तव्हांजे घर वारनि खे ख़ुशी मिले ऐं तव्हांजा घर वारा तव्हांजे मथां प्राउड फील कनि। हमेशह ग़लतीअ जी गुंजाइश न रखो। ज़िंदगी एतिरी नंढी आहे, हमेशह ॿुधंदा आहियूं ग़लती कंदासीं त सिखंदासीं, पर हाणे उहो दौर न आहे जंहिंमें ग़लती कयूं ऐं सिखूं। हाणे असां सिखण वारा न आहियूं, हाणे असां ज़िंदगीअ खे गुज़ारण वारा। असांजी हिकु ग़लती असांजी ज़िंदगीअ खे तब्दील करे सघे थी। त कोशिशि कयो, पंहिंजो पाण खे अॻिते आणियो, क्वालिफिकेशन ते ध्यानु ॾियो, पंहिंजे एजुकेशन ते ध्यानु ॾियो, पंहिंजे ॿारनि खे ओके लास्ट कॉल आहे जेका सिबी मां आई आहे, उन खां बाद में कंटिन्यू कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम। वालेकुम सलाम जी, तव्हांजो नालो छा आहे? हेलो, शगुफ्ता गिचकी। जी शगुफ्ता, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी ठीक ठाक, शुक्र आहे। बारिश थी हुई सिबी में? जी कल बारिश थी। कल बारिश थी जी। अॼु कुझु चवणु चाहींदो, कुझु ॿुधाइणु चाहींदो बारिश जे हवाले सां? कोई अहिड़ी नॉलेज जेका व्यूवर्स जेतिरा बि ॿुधनि था पिया, सेफ्टी जे हवाले सां घणी शयूं आहिनि जिन जे करे जानी नुक़सानु थी वेंदो आहे, त उन हवाले सां कुझु चवणु चाहियो? कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे अदी शगुफ्ता जी, ऐं उन्हनि सिबी मां कॉल कई हुई ऐं कुझु ॿुधाइणु चाहिनि पिया। बहरहाल नेक्स्ट टाइम ज़रूरु तव्हां ट्राए कजो, तव्हांखे ज़रूरु कॉल मिली वेंदी। ऐं ॻाल्हि हले पई सिख्या जी, नॉलेज जी, त मां इहो ई चवंदमि त एजुकेशन जी तरफ़ पंहिंजे ॿारनि खे एजुकेट कयो, उन्हनि खे सेखारियो, उन्हनि खे सिर्फ़ु तालीम न बल्कि उन्हनि खे लिहाज़ बि सेखारियो, उन्हनि खे अदब बि सेखारियो, उन्हनि खे नॉलेज बि ॾियो, ऐं उन्हनि खे एतिरी नॉलेज ॾियो अगरि उहे कंट्री खां ॿाहिरि वञनि था पिया त उते नालो तव्हांजो बि थिए ऐं सिंध जो बि थिए त हा हे सिंध मां आयल आहे, तॾहिं ही एतिरो टैलेंटेड आहे, या हीअ सिंध जी आहे तॾहिं ही एतिरी टैलेंटेड आहे। पंहिंजे सिंध खे असांखे अॻिते आणणो आहे, पंहिंजे सिंधी अल्फाज़नि खे यादि करिणो आहे ऐं असांखे सिंधी ई ॻाल्हाइणो आहे। पंहिंजे सिंध सां मोहबत कयो। असांजी सिंध बेहद ख़ूबसूरत आहे। मां नथी सम्झां त असांजी सिंध जहिड़ी धरती कंहिं बि जॻह ते मौजूदु आहे, पर बारिश त थींदी रहंदी आहे। बारिश जो एहतियात करणु तमामु लाज़मी आहे। बिजलीअ खां ऐं जेके तारूं हूंदियूं आहिनि उन्हनि खां पटे रहो, ख़्यालु रखो पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखो। तव्हां इहो कोशिशि ज़रूरु कंदा कयो त पाड़े वारो कोई बुख ते त नाहे सुम्हियो। बारिश जो मौसमु आहे ऐं शायदि उन्हनि जे घर में कंहिं शइ जी खोट त नाहे, या हू परेशान त न आहिनि। तव्हां ॿियनि जो ख़्यालु रखंदो, अलाह पाक तव्हांजो ख़्यालु रखंदो। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि करण जे लाइ, पर वक़्तु बि थोरो हूंदो आहे। ईअं ई मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे ऐं तव्हांजी होस्ट सर्ज भुट्टो, तव्हांजो प्रोग्राम पंहिंजो द ग्रेट शो, ऐं इन जो डायरेक्टर ज़फ़र जिस्कानी, कैमरामैन इरफान डहर, सज्जाद चन्ना, DOP नवाज़ ओबी ऑपरेटर नवाज़ जमाली, ऐं MCR मां इरफान भाई ऐं दानिश भाई, दानियाल भाई, अल्ताफ़ ख़ास खेली। असां सभिनीनि खे, अली ॾिनो जेको मेकअप आर्टिस्ट आहे, असां सभिनीनि खे इजाज़त ॾियो ऐं इन्हनि दुआउनि सां गॾु सिंध सलामत, साथ सलामत, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीक हिन सॉन्ग सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। याद तुझी अचे थी हिन देस में, याद तुझी अचे थी हिन देस में, सिक ॾाढी लॻे थी पर
परदेस में याद तुंहिंजी अचे निंड मुंहिंजी वञे हाणे शिरक भरियां थो अध रात में हाय जॾहिं यादि अची थो हिन देस में परदेस में हिन देस में मुंहिंजो तो सां मिलण गॾु घुमण फिरण मुंहिंजो तो सां मिलण गॾु घुमण फिरण थोरी थोरी ॻाल्हि तां पंहिंजो रुसण मुंहिंजो तो सां मिलण गॾु घुमण फिरण थोरी थोरी ॻाल्हि तां पंहिंजो जॾहिं यादि अची थो हिन देस में परदेस में हिन देस में हल उहे ॾींहड़ा हल उहे मोहबतूं हल उहे ॾींहड़ा भाकुर में वठा कीअं मथां मीहड़ा हल उहे मोहबतूं हल उहे ॾींहड़ा भाकुर में वठा कीअं मथां मीहड़ा जॾहिं यादि अची थो हिन देस में परदेस में हिन देस में याद तुंहिंजी अचे थी हिन देस में याद तुंहिंजी अचे थी हिन देस में सिक ॾाढी लॻे थी परदेस में याद तुंहिंजी अचे निंड मुंहिंजी वञे हाणे शिरक भरियां थो अध रात में हाय जॾहिं यादि अची थो हिन देस में परदेस में हिन देस में